अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। कंदकोट मां अब्दुल गफ़ूर बलकानी जी ख़बर शामिल कंदासीं। ॻोठ शहज़ादो ख़ान बलकानी जे सर्वे कराए ॻोठाणनि जी बेचैनी ख़त्म कराई वञे। अॼु जीअं FRDP जी टीम UC बलकानी में सर्वे लाइ पहुती त पंहिंजे मनपसंद ॻोठनि जी पूर्ण सर्वे कई वई। बाक़ी ॻोठ शहज़ादो ख़ान बलकानी जे दरगुज़र कई वई, जॾहिं त ॻोठाणनि FRDP जे टीम खां सर्वे लाइ पुछाणी कई त FRDP जी सर्वे टीम ॿुधायो त असांजो हेड ऑफिसर मौला बख्श सिंगरासी आहे। उहो चए त पोइ अव्हां जे ॻोठनि जी सर्वे कंदासीं। होॾां ॻोठाणनि इरशाद बलकानी, मंज़ूर बलकानी, जाफ़र बलकानी ऐं मीडिया अॻियां दाहूं कंदे ॿुधायो त असां हेड ऑफिसर मौला बख्श सिंगरासी सां राब्तो कयो आहे। उन ॿुधायो त असांजो टारगेट पूरो थी वियो आहे, बाक़ी ॻोठनि जी सर्वे कोन कंदासीं। ऐं ॻोठाणनि वधीक ॿुधायो त असांजी सिंध हुकूमत या ज़िले इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी सार संभाल न लधी आहे। असांखे खाइण जे लाइ अटे जो किलो बि कोन मिलियो आहे। मच्छरनि जी तबाही खां असांजा ॿारड़ा बीमारी में मुब्तला थी विया आहिनि, जहिड़ोकि उरड़ी, मलेरिया। ऐं उन्हनि वधीक ॿुधायो त सर्दियुनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। असीं खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। असांजे ॿारनि खे सर्दी जी लहर ॾाढी तकलीफ़ ॾिए थी। असां वसवारनि ऐं DC कशमोर मंज़ूर अली मटियाणी खां मुतालबो कयूं था त असांजी वाहर कई वञे।